प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवाज़ मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली में इजलास थियो। क़ौमी असेंबली में करारदाद पेश कई वई फ्रांस जे सफ़ीर जी मुल्क बदरी लाइ। उन में कुझु तय थियो, करारदाद पेश कई वई, धरणो ख़त्म थी वियो, जन त पाबंदी TLP ते बरक़रार आहे। पर सवाल इहे था उथनि, तव्हां पहिरियां हिकु तंज़ीम ते पाबंदी कहिड़े बुनियाद ते मड़ी, जेकॾहिं पाबंदी मड़ी आहे त हुकूमत उन सां हाणे ॻाल्हियूं कहिड़े बुनियाद ते करे थी? इहो थोरो कन्फ्यूजन आहे। उन कन्फ्यूजन ते काफ़ी सवाल उथनि था। इन ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट जी टीम में जॉइन कयो आहे नसीर मेमून साहब, अयूब शेख साहब, उमर सिंधू साहिबा ऐं शबीर शेर साहब। सभ खां पहिरियों हलूं था नसीर मेमून साहब। नसीर मेमून साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी साईं। नसीर मेमून साहब, मामला तय थियनि था, पहिरियां हिकिड़ी क़दम खयों थो वञे, पाबंदी लॻाई थी वञे। उनखां पोइ उहे पाबंदीअ जे बावजूदि उन सां ॻाल्हियूं कई थियूं वञनि। कल्ह करारदाद पेश थी, अॼु धरणो ख़त्म थियो। सिचुएशन ते तव्हांजो कहिड़ो कमेंट हूंदो सर? मुंहिंजो ख़्याल आहे त पाबंदी हाणे वक़्तु ख़ान साहब खे यादि न रहियो त कुझु धुरियुनि जा हथ कानून खां डिगाब थी सघनि था। 2017 में हिननि इहो ॿिज पाण पोखियो। उन वक़्तु जॾहिं नवाज़ लीग जे ख़िलाफ़ 3 हफ़्तनि जो धरणो लॻो, ज़िंदगी मफ़लूज थी, त सूरत हाल आई त केरु उन हुकूमत जी वार करणु न पिया आयो मुल्क मां। जेके बि इदारा जिन खे वक़्त ते वार ॾियणी आहे उन जवाबु ॾेई छॾियो। ऐं पोइ नौबत इहा थी त जेको मुआइदो थियो सो त बिल्कुलु हिकु तरफ़ो हो। कंहिं लिखियो, कीअं सिग्नेचर थिया, उहो तारीख़ जो हिसो आहिनि, भाड़ा कीअं विराया विया। ऐं ज़ाहिद हामिद जेको कानून जो वज़ीर हो, उनखे नौकिरी विञाइणी पई। नवाज़ लीग इन हालत में जान छॾाई। हिननि साॻी धुर सां, ऐं उहा धुर तव्हां ज़हन में रखिजो त 2017 खां पोइ कीअं हुनजो राइज़ थो थिए, कीअं उहा पार्लियामेंट में थी अचे, कीअं हुनखे सीटूं थियूं मिलनि। इहे सभु शयूं को पाण मुरादो थोरी थियूं थियनि। ऐं पोइ हींअर 2020 में पुठिएं साल नवंबर में जेको हिननि इमरान ठाह कयो, सो मूंखे लॻे थो हिननि वीचारनि पढ़ियो बि कोन हो। कहिड़े ठाह कंदड़ पार्लियामेंट हुकूमत खे सोचणु घुरिजे। तव्हां हिकिड़े मुल्क जे सफ़ीर खे कढण लाइ पार्लियामेंट में करारदाद जो वाइदो करे था पियो। सम्झनि नथा तन जो इम्प्लीकेशन छा हूंदो। या नाअहली आहे या हद दर्जे जी ग़फ़लत आहे। ॿिन्ही सूरतुनि में हुकूमत जंहिंखे हलाइणी आहे उन खे इहा शइ माना हुनजे लाइ छा चइजनि जेके हीअं हिन क़िस्म जा ठाह कनि था, जंहिंजे बि चवण ते कया हूंदनि। पर मूंखे इहो ॿुधायो त हाणे जेकर उहो ई ठाह, मां रुॻो हिकु ॻाल्हि थो कयां, तव्हां उहा ई करारदाद आंदी, सही या ग़लति हुन ते पोइ था ॻाल्हायूं। पोइ ही गिरफ़्तारियूं, ही ड्रामा, ही माण्हू मराइण, ही वीचारा पुलिस वारा हुनजा मथा फाड़नि, माण्हू किरोड़नि अरबनि जूं प्रॉपर्टियूं वयूं, बिज़नेसिस विया। इन नुक़सान जो केरु काथो त करे। ऐं पोइ जेको सॼो ॾींहुं त टपाली चवंदा हुआ एनआरओ नहीं दूंगा, 6 ॾींहंनि में वञी गोॾा कोड़े 4 माण्हू मोकिलियव, गेटी करे पाबंदियूं हटाए, माण्हू छॾे, सुबुह जो चवंदा कल्ह त मञा बि रहंदी। ॾाढी मस्करी आहे माण्हुनि सां। का ख़बर हिन वीचारा खे पए कान थी त ॻाल्हायूं छा था, कयूं छा था। पाबंदी हई थी कीअं, पोइ पाबंदी आहे त ॻाल्हियूं कीअं कयूंसीं, ॻाल्हियूं कयोसीं त छॾियूंसीं कीअं, ऐं वरी हाणे अञा उहा पाबंदी पियल आहे। बिल्कुलु हिकिड़ो डायरेक्शन लेस ऐं सेंसलेस वे आहे स्टेट अफेयर्स हलाइण जो। इहा सॼो फ़ैसिला साज़ीअ जी न हुजण जो नतीजो आहे। तव्हां मईशत में ॾिसो इहा हालत आहे। होॾां 3 ॾींहं अॻु ख़ान साहब चयो त जहांगीर तरीन जो मामिलो त कानून जे हवाले आहे। कल्ह ख़बर पई त कमेटी ठही आहे, ॻाल्हियूं था कयूं, एनआरओ नहीं दूंगा। माना का कंसिस्टेंसी, को ॻांढापो, का सोच, का डायरेक्शन, का हिकमत अमली, सभु शयूं ग़ाइब आहिनि। सुबुह जो 6 बजे उथी कारोबार शुरू करिणो आहे, 12 ताईं ॾिसणो आहे त कीअं हलियो, 12 खां पोइ ॿी पॉलिसी ठाहिणी आहे, 3 बजे 3 ठाहिणी आहे। सो इन हालत में जीअं मामला हलनि पिया, हीउ मामिलो बि ईअं ई मिसहैंडल कनि। ऐं नतीजो इहो आहे, नतीजो लॉन्ग टर्म में तव्हां ॾिसियो हुनजा पॉलिटिकल इम्प्लीकेशन। हीअ तव्हांजा बिस्मिल्लाह आहे। ऐं मुंहिंजा लफ़्ज़ यादि रखिजो, 2023 जे इलेक्शन में हिकिड़ी वॾी पावरफुल धुर हाणे हिननि खे पॉलिटिक्स में मिलंदी पंजाब जे अंदरि। तव्हां हिन जेको कुझु थियो आहे हिनखे 2023 जे गैर सरकारी ऐं तक़रीबन हतमी नतीजनि जी शुरूआति कंदो। जी नसीर साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, जेकर ॻाल्हियूं ई करणियूं त पोइ पाबंदी छो लॻाई वई? त छा हाणे जंहिं धुर ते पाबंदी लॻी आहे, अॼु बि शेख रशीद साहब चयो आहे त इन ते पाबंदी बरक़रार रहंदी, पंहिंजी पाबंदी जे ख़िलाफ़ु 3 ॾींहंनि अंदरि अपील करे सघनि था, त पोइ कीअं हिकु पाबंदी मड़ियल तंज़ीम सां ॻाल्हियूं कीअं थी सघंदियूं? इहो कन्फ्यूजन ऐं कन्फ्लिक्ट छो आहे गवर्नमेंट में? असल ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट ॿिनि पासनि खां फाथल आहे। अंदरियों पासो आलमी पासे में उनखे FATF खे ॾिसणो आहे। FATF जे करे पहिरीं के लॻे पाकिस्तान ते पाबंदी उहो हणंदा, इहो नोटिफिकेशन उहो कॾहिं बि वापसि न वठंदा। इहो FATF लाइ ज़रूरी आहे। अंदरि सॼे माहौल में माखार जे लाइ शयूं सां सती सां हुजनि, हुनजे लाइ हू TLP सां ॻाल्हियूं कंदा। अॼु जंहिं रशीद साहब जो हाणे तव्हां मिसाल ॾिनो आहे,
हुन ताज़ी ॻाल्हि इहा बि कई आहे त 30 ॾींहंनि में पंहिंजी पाबंदी जे ख़िलाफ़ उहो अपील बि करे सघनि था। इन जो मतिलबु हीअ आहे त 30 ॾींहंनि ताईं हुननि खे FATF जो मामिलो जेको आहे उहो ईअं ई रखिणो आहे ऐं 30 ॾींहंनि खां पोइ 2-4 सुनवाइनि खां पोइ TLP खे वापसि आणे बि सघनि था ऐं वरी बि अंदरूनी जेके हालतूं आहिनि सभ खां एहतियाती आहे त करे पोइ था सोचनि ऐं तहरीक लबेक पाकिस्तान जे हवाले सां हिननि जी सॼी जेका हिकमत अमली आहे उहा अवल उन्हनि कई आहे, उन खां पोइ उन्हनि सोचियो आहे, जंहिंजे करे हिननि नुक़सानु कयो आहे तमामु वॾो। ऐं इन वॾे नुक़सान थियण जे करे इहे तव्हांजा सवाल पैदा था थियनि। जेकॾहिं इहे अवल सोचींदा ऐं अवल हिननि सॼी शइ जी कथ कनि हा या अवल TLP सां ॻाल्हाइनि हा ऐं समूरा मामला उन्हनि सां अवल तइ कनि हा त बि उन ते बंदिश जो ऐं उन जे हवाले सां ई 6 ॾींहंनि जी बदअमनी जा मामला न थियनि। जी डॉक्टर अयूब शेख साहब, अमर सिंधु साहब, ही मिस हैंडलिंग जेका आहे हिकु भेरो ॿीहर हुकूमती कैपेसिटी खे शो कयो आहे। हाणे जेकॾहिं करिणो ई इहो हो त पहिरियां हू डिसीशन छो वरितो वियो पाबंदी मढ़ण जो? तव्हां छा पिया ॾिसो हुकूमत वटि हींअर कहिड़ी पंहिंजी ख़ुदि जेको आहे, जीअं कल्ह पार्लियामेंट में अंदरि डिस्कशन थियो त तव्हांखे जेकॾहिं शिकूं आणियूं त पहिरियों ई आणियो आहे, त तव्हां किथे था ॾिसो हुकूमत खे हींअर? ॾिसो, मां सम्झां थी त हुकूमत हिन मामले में ख़ासि तौर ते ही मौजूदा हुकूमत हिन मामले ते ॿिन्ही तरफ़नि खां फाथल आहे। ऐं डॉक्टर अयूब साहब सही चयो त हिकिड़ो आलमी दबाव आहे, ॿियो जेका असां पंहिंजा दाख़िली इशूज़ बि आहिनि। ऐं दाख़िली इशूज़ में बि रुगो सिर्फ़ु इहो मामिलो कोन्हे त जेका असां हिकिड़ी मज़हबी तंज़ीम जेका असां रोड ऐं रस्ते ते अची वञे थी ऐं वायलेंस आहे, तशद्दुद आहे, गॾोगॾु इहो बि आहे त जेका असां कहिड़ी अहिड़ी जामे पॉलिसी हुजणु खपे जंहिं जामे पॉलिसी ते पार्लियामेंट खे गॾु खणी पंहिंजी सभिनी जेके आहिनि से अपोज़िशन खे गॾु खणी का हिकिड़ी वाज़े पॉलिसी ॾेई सघिजे मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जे मामलनि खे हल करण जे लाइ। उन में जेका असां हुकूमत किथे बीहे थी, मसइलो उते बि आहे। उहो मसइलो इन करे बि आहे त हुकूमत अॼु ॾींहं ताईं ख़ासि तौर ते ॿाहिरीं दाख़िली हवाले सां जेका ख़ान साहब जी जेका स्पीच रही उहा काफ़ी बहितर हुई त जेका असां इन्हनि मामलनि ते जेके आहिनि तालुकात ख़राब करे सघजनि था, नथा करे सघजनि, उन सां पाकिस्तान खे कहिड़ो नुक़सानु पहुची सघे थो ऐं मुल्क केतिरनि मुश्किलातुनि में वञी सघे थो अञा वधीक जेके आहिनि उहा ॻाल्हि इन हद ताईं सही हुई। पर साॻे वक़्त ते तव्हां ॾिसो त ख़ान साहब जेको आहे सो अपोज़िशन खे बि अटैक कंदो आयो, जेको मां सम्झां थी त उन ख़ासि तौर ते उन तक़रीर में ॾाढो गैर ज़रूरी तौर ते उनखे निशानो ठाहिण। वरी जॾहिं पार्लियामेंट में उहा करारदाद अचे थी त उन करारदाद में तव्हांखे हिमायत बि खपे थी उन्हनि खां, अदरवाइज़ जेका असां पार्लियामेंट जो सहारो न वठे हा, छाकाणि जॾहिं मुआइदो थियो आहे, मुआइदो रुगो हुकूमती पार्टी करे थी, पर उन हुकूमती पार्टी जे फ़ैसिले खे सपोर्ट जे लाइ पार्लियामेंट वञणो पए थो ऐं पार्लियामेंट में करारदाद पेश करणी पए थी, छाकाणि त केर बि हिकिड़ी पार्टी जेका असां इन मामले खे अकेले सिर न को हैंडल करे सघे थी, न को अकेले सिर हैंडल करण जहिड़ी आहे। हाणे इशू इहो आहे त जेको ख़ान साहब चवंदो रहियो आहे आलमी लिहाज़ खां उते बीह नथो सघे, उन मौक़िफ़ ते बीह नथो सघे। कल्ह तालिबान सां गॾु हुयो, अॼु जेका जिन तंज़ीमनि ते पाबंदी विझे थो उन्हनि तंज़ीमनि जे लाइ चवे थो त मां उनजे जेके तरीक़ेकार मुख़्तलिफ़ थी सघे थो, मौक़िफ़ साॻियो आहे। जॾहिं मौक़िफ़ साॻियो आहे त तॾहिं मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जी जेका असां का हक़ीक़ी हिकमत अमली बि हिनखे ठाहिणु खपे, हिनखे पंहिंजो वाज़े तौर ते पैगाम ॾियणु खपे त छा करिणो आहे। इन में नाअहली पंहिंजी जॻह ते नाअहली बि आहे, इन में जेका असां पंहिंजी जेका पॉलिसी ठाहिण जे हवाले खां जेके चइजे त आइडियोलॉजिकली ऐं जेके चइजे त का पेशकदमी उहा ओतिरी सघी आहे, ओतिरो बि पावर जेका असां हुकूमत पाण में नथी सम्झे। तंहिंजे करे ऐं गॾोगॾु हिकिड़ो इहो तासुर बि जेका असां उभरे थो त जेकॾहिं हिकिड़ी जेका असां पाबंदी थियल तंज़ीम सां ॻाल्हाए सघिजे थी त छा इन सां ॿियनि पाबंदी थियल तंज़ीमनि खे उन क़िस्म जे अमर साहिब तव्हां मौक़िफ़ अची वियो। हलूं था शबीर शेर साहब, हुकूमत पहिरें ॾींहुं कंफ्यूजन जो शिकार हुई ऐं कंफ्यूजन खां पोइ त हींअर पहिरियां पाबंदी लॻाई वई, वरी पाबंदी त हाणे मड़ल तंज़ीमुनि सां ॻाल्हियूं ऐं जेको धरणो ख़तमु थियो, इन ते मजमूई सूरत हाल तव्हांजो कमेंट कहिड़ो हूंदो साईं? हुकूमत इहा आहे
असुल जेके इक़्तिदार धणी आहिनि उन्हनि जे विच में जहिड़ो आहे उन्हनि विच में ॿुधो पदो आहे। हिकिड़नि चयो त बाबा हिन तव्हां सख़्ती सां निपात निभेजो वञे ऐं ॿियनि चयो त जेके हुननि जा क्रिएटर आहिनि तकलीफ़कार आहिनि हुनजो जेकॾहिं असां हिननि खे हींअर ख़तमु कयोसीं अॻिते हली अहिड़ी दुरुनि खां कंदासीं हुननि खे सदाईं कमु वठिणो आहे हुननि खे सदाईं हिन क़िस्म जी पॉलिटिक्स करणी आहे प्रेशर टेक्स सदाइणा आहिनि उन्हनि जे मथां प्रेशर विझी इहो सॼो कमु करायो। ॿियो ॾियो त शेख रशीद जो कंहिं बि सूरत में ॻाल्हियूं न थींदियूं ॻाल्हियूं कोन थियूं थियनि न कंदासीं। हुन खां पोइ उहो ई शेख रशीद कल्ह छा पियो चवे अॼु छा पियो चवे ॻाल्हियूं कंहिं मिंट में काफ़िला वठी आहे हिक ई धक में 700 माण्हू जेके उहे आज़ादु करे छॾिया उहे माण्हू हुआ जन जेके थे आयल टैंकर जेके थे उहे अगवा कया पेट्रोल पंप ठाहियूं ऐं वॾे पैमाने ते तबाही जो आहे उन्हनि प्रोग्राम ॾिठो ऐं वॾे पैमाने दहशतगर्दी जी प्लानिंग हिसाबंदी थी उहा सॼी हिननि पई ऐं उनखे पुलिस खे मुंहुं ॾियणो पियो। पुलिस बिल्कुलु आइसोलेट थी वई पंजाब जी पुलिस सां हिन करे असरु उहो पियो अथनि जीअं जेको आहे शायदि का भारतीय फौज हुजे या कश्मीर श्रीनगर वारी का फौज हुजे पंजाब पुलिस सां हिन करे इहो असरु कयो अथनि ऐं उन्हनि जा माण्हू अञा उहे अंदरि ॿाहिरि कोन था अचनि पिया जेका हिननि तबाही प्रक्रिया मिल्कियतनि जी पेट्रोल पंपनि जी पेट्रोल टैंकर जेके हज़ारे टन पेट्रोल जेको आहे उहो चोरी करे खोड़ करे खणी सर मां सवाल इहो आहे त मिस हैंडल गवर्नमेंट छो कयो ऐं मिस हैंडलिंग खां पोइ जेका पहिरियां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहिनि वरी हाणे उन ई पंहिंजे फ़ैसिले ते यू टर्न छो वरितो अथनि नथो करणा पियो। पोइ हिकिड़ो तव्हांखे ॿुधायो त जन हिननि खे क्रिएट कयो आहे जन हिननि खे अॻे लिफ़ाफ़ा ॾिना हुआ फैज़ाबाद में उन्हनि जी 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 शबीर शेर साहब जी जी तव्हां मौक़ो अचो हलूं था नसीर मेमन साहब मौज़ू हिकिड़ो ॿियो आहे अहम तरीन आहे अॼु सिंध में बि सिंध जी मिनिस्टर फॉर हेल्थ चयो आहे त ब्रिटिश वेरिएंट जा केसिस तमामु घणा नज़र अची रहिया आहिनि कोविड सिचुएशन में उनखां पोइ जेका अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई असद उमर साहब NCOC इजलास खां पोइ हुननि चयो आहे त जहिड़ी तेज़ीअ सां केस वधी रहिया आहिनि त हाणे असांखे वॾनि शहरनि में लॉकडाउन लॻाइणो पवंदो ऐं वधीक पाबंदियूं सख़्तु करणियूं पवंदियूं। तव्हांजो छा ख़्यालु आहे जंहिं रीति केसिस वधी रहिया आहिनि 13% शरह कराची में 14% शरह हैदराबाद में समथिंग इज़ दैट ऐं ब्रिटिश वेरिएंट जा केसिस अची रहिया आहिनि तव्हां छा इन ॻाल्हि सां सहमत आहियो त वॾनि शहरनि में पाबंदी लॻणु घुरिजे? इहे ख़बरूं इलाही अरसे खां पिया कनि त हीअं थियो त हीअं कंदासीं हूअं थियो त हीअं कंदासीं भई सूरत हाल ख़राबु थियण खां पोइ जॾहिं तव्हांजो पॉज़िटिविटी रेट 20 ताईं इस्लामाबाद ऐं पंजाब में पुॼी वियो हो तव्हां उते ई लॉकडाउन कोन कयो सिंध में हाणे राइज़ थिए पियो ऐं इहो थियणो सिंध हुकूमत हिन खे चयो त कुझु अर्से लाइ तव्हां ट्रांसपोर्ट बंदि कयो कुझु अर्से लाइ तव्हां हिन खे हिकिड़े बबल तौरु लॉक करियो इहो ई हिकिड़ो इलाजु हो। हीअ 14-15 ॾींहंनि जी तकलीफ़ खणो माण्हुनि खे एडवांस बलाकार राशन पहुचायो तव्हां वटि वॾे में वॾी दुनिया जी टाइगर फोर्स वेठी आहे जंहिं वटि दुनिया जे सभिनी मसइलनि जा तव्हां वटि हल आहिनि न उहो तव्हां कयो उन खां पोइ तव्हां हिकिड़ो परमानेंट तरह पर लॉन्ग टर्म सोल्यूशन निकिरे का बि शइ न कनि हाणे कुझु न कंदा तव्हां ॾिसजो वेठा इहा शइ ईअं हलंदी रहंदी माण्हू मुल्क आवाज़ आसिरे जेके जहिड़ा जेके बचिया माण्हू ॼाणनि उन्हनि जो तव्हांजो सर वन लाइनर छा आहे तव्हां सहमत आहियो NCOC जे इन तजवीज़ सां जेका असद उमर चयो आहे शहरनि में पाबंदियूं लॻणु घुरिजनि वधीक? NCOC जो कमु तजवीज़ ॾियण न एक्ट करणु तजवीज़ त तव्हां ई मूंखे ॾियणी आहे हीउ फ़ैसिले जो इदारो आहे उहो कमु त सहमत थियूं तजवीज़ त मूंखे ई तव्हांखे ॾियणी आहे इन सां सहमत थियण जो कहिड़ो जवाबु आहे। जी जी शबीर शेर साहब तव्हां खे पहिरियों ॾिसो असद उमर साहब चए थो त जहिड़ी तरह सिचुएशन ख़राबु थी रही आहे त हाणे असांखे वॾनि शहरनि में पाबंदियूं वधीक लॻाइणियूं पवंदियूं सिंपल इज़ डेट वॾा शहर बंदि करणा पवंदा तव्हां छा था सम्झो वॾा शहर बंदि करण सां जेको ब्रिटिश वेरिएंट आहे जेको ख़तरनाक तरीक़े सां फैलिजी रहियो आहे उन ते क़ाबू करे सघिजे थो उनखे? हुकूमत पाण में विरहाई पई आहे वफ़ाक़ी हुकूमत जो हिकिड़ो मुक़बा सिंध हुकूमत जो ॿियो मुक़बा केरु हणंदो पाबंदी हींअर चवंदा अथव हींअर जो मौक़ो आहे असांजी सीधा ख़राबु था कनि पिया सीज़न आहे असांजी ऐं सभई हड़ताल पइजी करे TLP वारा उन सां कोन मिली सघिया दुकानदारनि सां कान उन उहे सभई हड़ताल ते हलिया वेंदा हे उहो साॻियो ई साॻी पघार ते कमु करण लाइ तयारु थी वेंदा सिर्फ़ु दावाऊं आहिनि सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि माण्हुनि सां हिनखे का हमदर्दी कान्हे का केतिरी बि वबा पकड़िजे हिननि जो धंधो हले पियो हिननि जो चरखो हले पियो आम माण्हू मरे पियो आम माण्हू सां हिननि जो तालुक ई कोन्हे जेको यूरोप वारियूं सिविलाइज़ेशन थोरो ई आहिनि त उहे पाण खे अवाम वटि ज़िम्मेवार सम्झनि अवाम जे सिहत जी ज़िम्मेवारी क़बूल कनि ऐं उन्हनि खे ऊनो हुजे उन्हनि खे गणती हुजे हिननि खे हे हिन क़िस्म जा आहिनि माण्हू न आहिनि हिननि जे साम्हूं जेके आहिनि उहे जानवर ऐं पाण हुकुमरान कासाइनि वारो रोल पिया कनि। तव्हांजे ख़्याल में साईं वॾनि शहरनि में पाबंदी लॻणु घुरिजे? वन लाइनर स्टेटमेंट सर। जी
तव्हांजो ख़्यालु छा असां वॾनि शहरनि में पाबंदी लॻणु घुरिजे? तव्हां हिन सां सहमत आहियो? लॻणु खपे, बिल्कुलु लॻणु खपे। सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। जी जी, शबीर शेख साहब तव्हांजो मौक़िफ़ अचो। डॉक्टर अयूब शेख साहब, असद उमर साहब जी अॼु स्टेटमेंट आई आहे, चए थो वॾनि शहरनि में पाबंदी लॻंदी तॾहिं कंट्रोल करे सघंदासीं। ऐं मौसूफ़ डॉक्टर अज़रा पेचुओ साहब चयो त सिंध में बि ब्रिटिश वेरिएंट जा केसिस तमामु तेज़ी सां वधी रहिया आहिनि, कराची हैदराबाद में रेशो वधी रहियो आहे। तव्हां छा पिया सम्झो? तव्हां असद उमर साहब सां सहमत आहियो? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो त कोरोना जो मतिलबु आहे राब्तनि सां वधंदो, राब्ता न कटींदो, इहो वधंदो रहंदो। न्यूज़ीलैंड में 0% कोविड हुई, तंहिं ॾींहुं हिकिड़ो जहाज़ वियो, 23 मुसाफ़िर इंडिया जा, 23 मां 17 खे कोविड पॉज़िटिव आई। सॼी न्यूज़ीलैंड खे मास्क पाराए छॾियऊं, जंहिंखे हुआ ई कोन। ही बरतानिया जा माण्हू पंजाब में, गिलगित में, पश्तून एरिया में अचनि था। इन्हनि खे तव्हां रोकण जो को बि ढिलो न कंदव, शहरनि खे डिस्कनेक्ट न कंदव, या कोरोना वधी वेंदी। मुराद अली शाह कोरोना डिक्लेयर थियण वारे ॾींहं खां वठी इहो पे चयो, ऐं असां उनखे सिंध सूबे खे मुखालफ़त करण जे करे पॉलिटिक्स में हलिया वियासीं। मां पॉलिटिक्स में नथो वञा, मां सम्झां थो असद उमर खे इन ते फौरी तौर अमल करणु खपे। जी डॉक्टर अयूब शेख साहब, अमर साहिबा तव्हां छा तव्हांजी कहिड़ो कमेंट हूंदो? असद उमर चए थो त हींअर वॾा शहर बंदि करण खां सवाइ को रस्तो न आहे, कोरोना तेज़ी सां फैलिजी रहियो आहे, ख़ासि तौर ते हुनजो ब्रिटिश वेरिएंट वधीक डिज़ास्टरस आहे। बिल्कुलु जेका असां हुन ते पाबंदी हुजणु खपे। पाबंदी माना कहिड़े तरीक़े सां रखिजे थी उहो डिपेंड करे थो, वरी बि जेका असां हुकूमती जेका असां हुन ते पॉलिसीज़ ते करे थो। पर इहो फैक्ट आहे, आगा खान जी जेका असां ताज़ी रिपोर्ट आई आहे उन रिपोर्ट मूजिबि बि जेके ब्रिटिश उन जा वायरस जेको वधी रहियो आहे, ऐं गॾोगॾु अफ्रीकी बि जेके आहिनि से ट्रेस आउट थिया आहिनि। त उनजो मतिलबु आहे त सिंध जे अंदरि जेके बि सैंपल्स माना मिलनि पिया, उन मां वॾी तादाद में असां इन्हनि जो इन कोरोना जो अचे पियो, जेको ॾाढो डेडली आहे, मौतमार आहे, खूनखार आहे। उनजे करे लाज़मी तौर ते जेका पहिरियां क़दम खयां विया हुया, उन ते बावजूदि इन जे तनक़ीद रही वफ़ाक़ी हुकूमत जी। वफ़ाक़ी हुकूमत चवे थी त लॻणु खपे, त मां सम्झां थी त ज़रूरु लॻणु खपे, छाकाणि त उन खां वधीक बचाव जो ॿियो को तरीक़ो, मुयसरु तरीक़ो मूंखे सम्झ में नथो अचे थी तव्हांजा माण्हू पाण अडॉप्ट कंदा या उनखे अडॉप्ट कराए सघिजे थो। तंहिंजे करे इन क़िस्म जी पाबंदी बहरहाल लॻणु खपे, जंहिंजा पंहिंजा नुक़सान ज़रूरु आहिनि, पर पाबंदी ज़रूरु लॻणु खपे। जी जी, वॾी महिरबानी सभिनी पैनलिस्टनि जी, अमर साहिबा, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं शबीर शेख साहब, टे इन ॻाल्हि ते सहमत आहिनि त बिल्कुलु लॻणु घुरिजे पाबंदी। नसीर साहब हिकिड़ो सुवालु उथारियो आहे त पहिरियां छो न लॻी, पहिरियां कहिड़नि हुन ते अमल कयो वियो? हुननि जो ख़्यालु आहे त NCOC रुॻो तजवीज़ न ॾे, हीउ फ़ैसिले खणण इदारो आहे, फ़ैसिला करे। नज़र हिते प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।